नाज़िन गुलाब लगारी जे खचर शाख में 25 सालन खां पोइ पाणी अचण सबब आबादगारनि में ख़ुशी जी लहर पखिड़िजी वई आहे। ॾिसो था इब्राहिम लगारी जी ही रिपोर्ट। असीं मौजूद हाणोकी जेका असां खच्चर शाख ऐं जेका हींअर जेका असां मौजूद जेका शेख भिरकियो शाख उन में गुज़िरियल 25 खां 28 साल गुज़रण बावजूद अॼु पाणी पुॻो आहे। हिते इरिगेशन जो अमलो मौजूद आहे ऐं ज़मीनदार अचो त हिननि खां पुछूं उन्हनि जो छा चवणु आहे। इंशाअल्लाह ॾिसो उम्मीद सुठे लाइ रखिजे त मथां बि असांखे जजनि जी तरफ़ां वकीलनि जी तरफ़ां हीअ सभु भाउर जेके बि हिते वेठा आहिनि कमेटी वारा आहिनि इन सभिनी माना एफर्ट वरितियूं आहिनि, असांजी स्टाफ वरितियूं आहिनि, एसडीओ साहब सभु इंजीनियर दारोगन। उम्मीद सुठे जी रखिजे ऐं जेके बि मुंड खां वठी एसी ताईं वाटर सभु ठही विया आहिनि। इंशाअल्लाह इहो सिलसिलो बरक़रार रहंदो। पहिरीं मसइले मसाइल हुआ उहो हाणे हल थी विया आहिनि। असांखे यानी जुडिशरी बि इलाही सपोर्ट कयो आहे। उन्हनि जी बैकिंग ते हाणे माशाल्लाह बहितरी तव्हांखे नज़र अचे पई। हिते पाणी जिते कोन पियो त उहो बि अची वियो आहे। इंशाअल्लाह सूरत हाल बहितर थी वेंदी। कि पाणी असां जेके वाटर कोर्स टेम्परिंग हुआ या जेको बि असांजो उड़ी बि पाणी मथां थोरो घटि ईंदो हो, या कीअं हाणे असांजो सेट थी वियो वाटर बि असां टोटल इन डिज़ाइन करे छॾिया आहिनि शाख जा 2 वारा थी विया आहिनि। मुसलसल ते टेल ते पाणी हले पियो ऐं वाटर बि सुठे नमूने असां ठाहे छॾिया आहिनि। छो त असांखे हिकिड़ो त कोर्टनि जो हुकुम आहे ऐं उन्हनि जो बि सपोर्ट आहे असांजे जज साहिबनि जी ऐं असांजा ऑफिसर ख़ासि करे असांजो एक्शन साहिबु उन बि ख़ुदि एफर्ट वरिता आहिनि, पाण अचे थो असांजी हेल्प करे थो। असीं पोइ उन हिसाब सां कमु करियूं पिया। इंशाअल्लाह ही कंटिन्यू इहो ई पाणी हलंदो हाणे। ॿुधियो हितां जेको हेड ऑफ डिपार्टमेंट आहे इरिगेशन जो उन्हनि जो ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त हाणे पाणी जेको मुस्तक़िल सदाईं जेको सो हलंदो रहंदो। कैमरामैन अमीन फ़कीर सां इब्राहिम लगारी, मेहरान टीवी गुलाब लगारी।